कुर्बान मंगी साहब सां यूथ ऑर्गेनाइजेशन ही शाम मल्हाए पंहिंजो हक़ अदा कयो आहे। मुझे घर में हिकिड़ो किताब पियो सफ़रनामो, उन ॾींहंनि में आउं कराची रहंदो हुउसि। मूं बाबा खां पुछो त ही केरु आहे जंहिंजो सफ़रनामो? चई यार ही मुंहिंजो तमामु क्लोज़ फ्रेंड आहे कुर्बान मंगी। ऐं डायरेक्शन जे हिसाब सां मूंखे कराची में रहणो पवंदो हो। ऐं जॾहिं हिते वापसि आयुसि हिकिड़े ॾींहुं बाबा मिलण लाइ वठी वियो कुर्बान मंगी साहब सां। त ही कुर्बान मंगी साहब आहिनि हिकिड़ी वेल डेकोरेट ऑफिस में वेठल ऐं तमामु ख़ुशी थी उते। उन खां पोइ मां सदाईं इहो चवंदो आहियां त बाबा जॾहिं हिन दुनिया मां हलिया विया त पंहिंजी मिल्कियत में मूंखे पंहिंजा सुहिणा दोस्त ॾेई विया जिन हमेशह मुंहिंजो ख़्यालु रखियो। ऐं उन्हनि दोस्तनि मां जंहिं मुंहिंजो वधि में वधि ख़्यालु रखियो उहे कुर्बान मंगी साहब आहिनि। मां अॼु तहे दिलि सां थोराइतो आहियां कुर्बान मंगी साहब जो। बाबा जे वए खां पोइ बाबा सिंधी वाहिद उहो आर्टिस्ट आहे जन जो फुल कलर में पोर्टफोलियो बुक कुर्बान मंगी साहब शाया कयो। कॾहिं बि तारीख़ में इहो कंहिंजो शाया कोन थियो आहे। ऐं हाणे जॾहिं बाबा जी वरसी थींदी आहे उन्हनि में तक़रीबन सहकार कुर्बान मंगी साहब जो आहे। मां चंद ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कयां त जॾहिं एक्टिव इलाही हूंदो हुउसि त ज़ाहिर आहे ॿ दोस्त नाराज़ हूंदा आहिनि, ॿ ठहियल हूंदा आहिनि। पोइ अक्सर मुंहिंजी एतिरी वेझड़ाए पे कुर्बान साहब सां उन्हनि जो एॾो मुंहिंजे मथां शफ़क़त जो हथु काई ॾिंगाई कंदो हुउसि त उहा शिकायत अची कुर्बान साहब खे मिलंदी त तव्हां फ़हीम खे थोरो सम्झायो। ऐं एॾे प्यार सां सम्झाईं यार फ़हीम तूं ज़ाहिर आहे कमु थो करें, के तुंहिंजा मुखालिफ़ बि हूंदा, के तुंहिंजी साइड में बि हूंदा, त यार सभिनीनि खे गॾु खणी हल। अलाह तुंहिंजो नालो कयो आहे शोबिज़ में, तुंहिंजी हिकिड़ी जॻह आहे, तूं उन्हनि सभिनी खे कठे खणी हल। ऐं चंद ॻाल्हियुनि में एॾे प्यार सां मुतवजा करणु यार तूं जेकॾहिं हे कमु हीअं कंदे त मां सोचींदो हुउसि त मां हिकिड़ो माण्हू कीअं सोशल कम बि करे पियो, प्रेस खे बि टाइम ॾिए पियो, आर्ट सां हिकिड़ो सिर्फ़ु एक्टिंग न पियो करे, आर्टिस्ट न आहे बाक़ी आर्ट जे हर क़िस्म जी ख़बर अथसि। डायरेक्शन खां वठी उहे बि पॉइंट ॻोल्हण त हे घटि आहे, हे वधीक आहे, हे शयूं हुजणु घुरिजनि। त अलाह ताला अहिड़ा माण्हू गॉड गिफ्टेड करे ॾिना आहिनि असांखे। अलाह खेसि उमिरि दराज़ करे, अञा वॾी उमिरि ॾे। हिननि न सिर्फ़ु समाजी सुधारक तौरु पर आर्ट जी बि तमामु वॾी ख़िदमत कई आहे। ऐं मां अलाह खां इहा दुआ थो कयां असां नंढनि ते हिननि जी शफ़क़त जो हथु हमेशह हुजे ऐं अलाह ताला हमेशह हिननि खे ख़ुशि ऐं आबाद रखे। तव्हां सभिनी जी महिरबानी।